अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अलीहसन अब्बासी आहियां। जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा। जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे या न अचे महिरबानी करे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणी जुल्द चोथों, बादशाहनि, शाहूकारनि, ॾाहनि, ठगनि ऐं ॿियनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श खान बलोच, छपराईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध, छापो 6 जनवरी 2014 ईस्वी। हीअ ॻाल्हि उत्तर ताल के रोड़ीअ मां अब्दुल रज़ाक मेमण खां मिली। कहाणी आहे दोस्तीअ जो नंग। हिकिड़ो बादशाह जो कंहिं ॾींहुं पंहिंजे अटाले समेत शिकार ते चढ़ियो। हलंदे हलंदे जॾहिं झंग में पहुता तॾहिं बादशाह हुकुम कयो त जेको जानवर जंहिंजे साम्हूं अचे सो उन जे पोयां वञे। इतफ़ाक़ सां पहिरीं हिकिड़ो हरण बादशाह जे साम्हूं निकितो। बादशाह वठी हरण जे पोयां घोड़ो छॾियो। हरण वठी भॻो ऐं वञी घाटे झंग में किथे लिको। बादशाह बि घोड़ो डोड़ाए हरण जे पोयां अची झंग में पहुतो। हेॾां होॾां निहारियईं पर हरण नज़र न आयुसि। उते मुंझी पियो ऐं रस्ते जी ख़बर हुअसि कान, न वरी को ओही वाही हो जंहिंखां खणी को ॾसु पुछे। घोड़े ते चढ़ियो, हेॾां होॾां पे झोतूं हयाईं त मन किथे को माण्हू गॾिजी वञे जंहिंखां रस्ते जो ॾसु पुछां। आख़िर घणी देरि खां पोइ खेसि हिकिड़ो मेहार उन झंग में ॾिसण में आयो, जेको कंधु हेठि कयो हिकिड़े हंधि वेठो हो। जंहिंजे वेझो वञी बादशाह चवणु लॻो, मेहार मूंखे रस्तो त ॿुधाए। वरी ॿीहर बि चयाईं, मेहार भलाई करे घस जो पतो ॾीं में, पर मेहार को जवाब ई न पियो ॾियसि। आख़िरकार चयाईं, यार मेहार भलाई करे मूंखे दग लाए। तॾहिं मेहार कंधु मथे कयो ऐं बादशाह खे ॾिसी चवणु लॻो, बादशाह सलामत, तो मूंखे यार सॼो आहे, हाणे हल त रस्तो ॾेखारियईं। ईअं चई बादशाह खे दग लाताईं। मोकिलाइण महिल बादशाह खे चयो त यार मेहार को कमुकार हुजई त बेशक चइजांइ। तंहिं ते मेहार जवाबु ॾिनुसि त तुंहिंजा राखा मूंखे ॿेले में माल चाढ़ण खां रोकीनि था, उन्हनि खे का हिदायत करे छॾ। बादशाह उहो ॿुधी खेसि मुर्गो झंग में माल चाढ़ण जो परवानो लिखी ॾिनो, जो हमरा वठी खणी सोघो कयो ऐं पोइ आईंदह लाइ बिना पैसे ऐं ख़ौफ़ जे पियो ॿेले में माल चाढ़ींदो हो। हिकिड़े ॾींहुं मेहार दरिया जे किनारे ते वेठो त छा ॾिसे त हिकिड़ी शहज़ादी आहे, जासूअ में सिज चंड खे बि शहरियो बीठी आहे। सा अॻियां ऐं हिकिड़ो बबर शींहुं संदसि पुठियां दरिया जे कप खां मटे झंग में हलिया विया। अहिड़ीअ तरह उन खां पोइ हू रोज़ु उन्हनि खे उतां लंघंदे ॾिसंदो हो। हिक ॾिहाड़े मेहार दिलि में ख़्यालु कयो त जेकर हीउ शींहुं पंहिंजे दोस्त बादशाह खे शिकार कराइजे ऐं उहा बादशाह आज़ादी हूंद खेसि परणाइजे त कहिड़ो न चङो थिए। उहो ख़्यालु करे हिकिड़े ॾींहुं ताज़े मखण ऐं ॾुध जी सूखड़ी खणी बादशाह वटि आयो। नौकरनि बादशाह खे इतला कयो त अव्हांजो यार मेहार ॿाहिरि बीठो आहे। बादशाह खेसि वठी अचण जी इजाज़त ॾिनी ऐं साणसि गॾिजी खेसि ॾाढो आदर भाव ॾिनई। अहवाल वठंदे मेहार बादशाह खे चयो त मूंखे को ख़ुलासो अर्ज़ु करिणो आहे। तंहिं ते बादशाह सभिनी अमीरनि वज़ीरनि खे छॾे पासे ते ख़ुलासी जाइ में वञी वेठो। मेहार समूरो किसो करे ॿुधायसि। बादशाह बि हो को मस्तानो, सो त हिकदमि शहज़ादीअ जे हुस्न जो ॿुधी पर पुठ आशिक़ थी पियो। आख़िर ॿिए ॾींहुं पाण अकेलो ई अकेलो मेहार सां गॾिजी अची उन झंग में पहुतो ऐं हिकिड़े गोशाए ते हंध ते वेही तीर कमान ते चाढ़े शींहं खे मारण लाइ तयारु थी वेठो। पर कुदरत ख़ुदा जी, शींहं शहज़ादीअ सां गॾु अची दरिया जे कप तां लांघाऊ थियो। तॾहिं बादशाह शहज़ादीअ जो हुस्न ॾिसी बेहोश थी वियो ऐं कमान हथ मां किरी पियसि। एतिरे में बादशाह आज़ादी ऐं शींहं ॿई अखियुनि खां ग़ाइबु थी विया। पोइ त मेहार खे चयाईं त उहो शिकार वरी ॾेखार। शिकार जो हिन तरह हथनि मां खिसकी वञणु ठहे कोन थो। मेहार तंहिं ते बादशाह खे ॿेड़ीअ में विहारे पाण पंहिंजे सिर शींहं जो पेर खणी झंग में घिड़ी वियो। हेॾां होॾां लोणा फेरींदे ऐं झोतूं हणंदे साह मुठ में अची वियुसि ऐं हलंदे अची हिकिड़े घुघ ऊंदाईअ वारे हंधि पहुतो। झांखणी ॾिसे त साम्हूं थम में शींहं ॾाढे मज़े सां बादशाह आज़ादीअ जे गोॾे ते कंधु रखियो सुतो पियो आहे। मेहार वेझो अची शहज़ादीअ खे चयो, मुंहिंजो दोस्त हिन मुल्क जो बादशाह तुंहिंजे लाइ ॾाढो हैरान ऐं परेशान आहे। हींअर दरिया जी कप ते तो लाइ ॿेड़ी झलियो हकियो वेठो आहे। उथी हल, हिन झंग जे शींहं ऐं बेकार जानवर जी दोस्तीअ मां कहिड़ो मज़ो थो अचई। बादशाह आज़ादीअ चयुसि त हिन बला मां मुंहिंजी जान छॾाए
त पोइ आउं तुंहिंजे बादशाह वटि हलां। मिहार चयो, आउं शींहं जे कंध हेठां गोॾो ॾेई थो वियां, तूं ॿेड़ीअ ते वञी बादशाह खे मोकिल त तीर कमान सां हिन शींहं खे मारे मात करे। त पोइ सभई जिंदु छॾाए हलिया हलूं। बादशाह दादी पंहिंजो गोॾो कढियो ऐं मिहार पंहिंजो गोॾो शींहं जे कंध हेठां ॾेई बादशाह जे इंतज़ार में वेही रहियो। होॾां बादशाह दादी ॿेड़े ते अची बादशाह खे चयो त तुंहिंजो यार शींहं जे कंध हेठां गोॾो ॾेई वेठो आहे, उनखे छॾाए अचु। बादशाह ॿेड़ीअ वारनि खे हुकुम ॾिनो त ॿेड़ी हकिलियो ऐं हिकदमि ॿिए कंधीअ पहुचो। अहिड़ी तरह बादशाह ॿेड़ी छोड़ाए हलियो वियो ऐं मिहार गोॾो शींहं जे हेठां ॾियो वेठो रहियो। घटि वक़्तु गुज़रण बाद शींहं जाॻियो ऐं रड़ करे चयईं त मुंहिंजो यार काॾे वियो? मिहार वरंदी ॾिनी त तुंहिंजो यार वियो मुंहिंजे यार ॾे, हाणे आउं आहियां तुंहिंजो यार। शींहं चयसि त उहो वरी तुंहिंजो यार कीअं थियो? उहो तुंहिंजो यार तॾहिं चइजे हा जॾहिं मूंखे मारे तुंहिंजी जिंदु छॾाए हा। हाणे तोखे ॿूहे में ॾेई पाण हलियो वियो। यार खे अहिड़ा चइबा आहिनि, यार अहिड़ा थींदा आहिनि, यारीअ जा दम वॾा थींदा आहिनि। उते शींहं हिकिड़ो किसो करे मिहार खे ॿुधायो। कंहिं बादशाहीअ में बादशाह जे पुट ऐं मोदीअ जे पुट जी पाण में दोस्ती हूंदी हुई। शहज़ादो सारो ॾींहुं मोदीअ जे हट ते वेठो हूंदो। माण्हुनि वञी बादशाह खे चयो त साईं, शहज़ादो न को थो इल्मु पढ़े, न को ॿियो बादशाही कमु थो सिखे, हीउ बादशाही कोन कंदो। बादशाह यकदमि मोदीअ जे पुट खे घुराए हुकुम ॾिनो त तूं बादशाहीअ मां निकिरी वञ। मोदीअ जो पुट बादशाह जे हुकुम मूजिबि बादशाही छॾे हलियो ऐं वञी कंहिं ॿिए बादशाहीअ में निकितो। उते जो बादशाह को उन ॾींहुं फ़ौत थी वियो हो ऐं खेसि औलाद कोन हो। सो वसियत करे वियो हो त मुंहिंजो बाज़ उॾाइजो, जंहिंजे मथां वञी वेहे तंहिंखे वठी हाणे तख़्त ते विहारजो। उन रस्म अदा करण लाइ माण्हुनि उहो बाज़ उॾायो ऐं क़िस्मत सां मोदीअ जे पुट बि उन ई वक़्तु अची उन शहर में घिड़ियो। बाज़ न ॾिठो सॼे न खॿे, सिधो वञी मोदीअ जे पुट मथां वेठो। माण्हुनि चयो त बाज़ बेसम्झ पखी आहे, भुलियो आहे, तंहिं करे बाज़ खे वरी उॾायो। ॿीहर बि बाज़ अची मोदीअ जे पुट जे मथां वेठो। पोइ चयऊं बराबरि बादशाहीअ जो हक़दार हीअ आहे ऐं वठी वञी तख़्त ते विहारियाऊंसि। अहिड़ी तरह मोदीअ जो पुटु तख़्त धणी थी वियो, पर खेसि पंहिंजे यार जी जुदाईअ जो वॾो फिराक हो। उहा त पक हुयसि त मुंहिंजो यार बि मूं लाइ परेशान हूंदो ऐं ज़रूरु मुंहिंजी ॻोल्हा में ईंदो। तंहिं करे हिकिड़ो वॾो मुसाफ़िर खानो ठारायईं, जंहिंमें आम ख़ासि परे परे जा मुसाफ़िर अची टिकंदा हुआ ऐं हीउ बादशाह पाण वञी मुसाफ़िरनि खे ॾिसंदो हो। होॾां शहज़ादो दस्तूर मूजिबि मोदीअ जे दुकान ते आयो ऐं पंहिंजे यार जी पुछा कयईं। छोकिरे जे पीउ चयसि त तुंहिंजे पीउ हुनखे मुल्क निकाली ॾिनी आहे, हींअर ख़बर न आहे त केॾांहुं वियो। शहज़ादे उहा ॻाल्हि ॿुधी न को पीउ खां मोकिलायो न की माउ खां। ईअं ई अलाह तवार करे हू बि पंहिंजे दोस्त जी ॻोल्हा लाइ निकिरी पियो। रुलंदे रुलंदे नेठि हिकिड़े ॾींहुं अची उन जे मुसाफ़िर खाने में टिकियो। उते मुल्क जो नओं बादशाह बि ॾियारी महिमाननि सां मुलाक़ात लाइ ईंदो हो। सो बि आयो ऐं अञा अॻिते वधियो ई कीन त ॾिसे त मुंहिंजो यार आयो आहे। बसि पोइ हिकदमि नौकरनि खे हुकुम ॾिनाई त हिन नए महिमान खे वेंजारे संजारे नओं वॻो ठकाए अखि छिंभ में वठी अचो। नौकरनि शहज़ादे खे पंहिंजे बादशाह वटि हाज़िर कयो। जंहिं ॾाढी सिक मां हिन खे ॾिसंदे उथी भाकुर पातो ऐं चयईं त आउं उहो ई तुंहिंजो यार मोदीअ जो पुटु आहियां। हीअ बादशाही जा मूंखे मिली आहे, सा बि तुंहिंजी आहे। मूं अञा ताईं हिन जा महल ऐं बंगला बि घुमी कोन ॾिठा आहिनि, हाणे हल त गॾिजी हली घुमूं। मोदीअ जो पुटु पंहिंजे यार शहज़ादे खे बादशाहीअ जूं जायूं जॻहूं ऐं समूरा महल घुमाइण लाइ वठी आयो। घुमंदे घुमंदे हिकिड़े हंधि ॾिसनि त भिति ते हिकु तस्वीर छापियल आहे, जा कंहिं शहज़ादीअ जी आहे, जेका हिकिड़े हथ में अंबु झलियो बीठी आहे। शहज़ादो जॾहिं उते पहुतो ऐं तस्वीर ते नज़र पियसि त शहज़ादीअ ते छकनि थी पियो ऐं बीही चवणु लॻो, महबूब अंबु ॾे। पर तस्वीर खे साह हुजे त खेसि अंबु ॾिए। बसि हीउ दीवानो थी पियो ऐं हथु झलियो ईअं पियो चवे त महबूब अंबु ॾे। मोदीअ जे पुट दिलि में चयो त हाणे त ॾाढी ॻाल्हि थी, जेसीं ताईं हिनखे उहो महबूब न मिलंदो तेसीं ताईं हीउ सऊं न थींदो। तंहिं करे नौकरनि चाकरनि खां पुछा कयईं त हीअ इमारत कंहिं ठाही आहे ऐं उहा तस्वीर कंहिं कढी आहे। आख़िरकार हिकिड़े कारीगर खे वठी आया, जंहिंखां पुछियाऊं त तो उहा तस्वीर किथे ॾिठी।
जा हिते छापी अथई। कारीगर चयो त हिकिड़े ॾींहुं दरिया जे कंधीअ ते बीठो हुउसि त हिकिड़ो ॿेड़ो अची लंघियो जंहिंमें मलूक मुहांडे वारी शहज़ादी वेठी हुई ऐं अंबु हथ में हुउसि। उहा साॻी तस्वीर मूं हिते छापी आहे। पोइ त मोदीअ जो पुटु दरिया जो किनारो ॾेई उथी हलियो। हलंदे हलंदे नेठि हिकिड़े आलीशान बाग़ में अची निकितो। उते हिकु मालिणे बीठे गुल चूंडिया। जा ओचितो हिन खे ॾिसी हैरान थी वई ऐं चयाईंसि त तूं हिते कीअं आयो आहीं? हीअ असांजे शहज़ादीअ जो बाग़ आहे। जा न नर जो नालो ॿुधे थी ऐं न वरी कंहिं नर खे सहे थी, तोखे बि माराए छॾींदी। उहो ॿुधी मोदीअ जे पुट चयसि त आउं हिकु मुसाफ़िर आहियां, हीअ ॿ अशरफियूं अथई, से वठ ऐं मूंखे किथे लिकाए विहार, सुबुह जो मूं हलियो वेंदुसि। मालिण पोइ खेसि कंहिं कुंड पासे में विहारे छॾियो ऐं पाण गुल पटण खे लॻी वई। जॾहिं गुल छिनी गॾु कयाई तॾहिं मोदीअ जे पुट चयसि त गुल ॾे त आउं तोखे हार पोए थो ॾियां। मोदीअ जे पुट अहिड़ो त हिकिड़ो ख़ूबसूरत हार पोयो जंहिं जहिड़ो मालिण अॻु कॾहिं की न ठाहियो। उहो हार पंहिंजे शहज़ादीअ खे मालिण उहो हार पंहिंजी शहज़ादीअ खे ॾिनो। जंहिं हार ॾिसी चयो त हार कंहिं तयारु कयो आहे, जल्दी ॿुधाए। मालिण ॾाढी शशदर थी त हाणे इजो थो राज़ फाश थिए ऐं मौत जे मुंहं में थी अचां। तंहिं करे चालाकी करे शहज़ादीअ खे कूड़ करे चयाईं त मुंहिंजी धीअ ॿाहिरां आई आहे, उन ई हार ठाहियो आहे। शहज़ादीअ हुकुम ॾिनो त पंहिंजी धीअ खे मूं वटि वठी अचु। वरी अची मालिण वीचारी मुश्किलात में फाथी ऐं घर अची मोदीअ जे पुट सां ॻाल्हि कयाई त तो त वेल करे छॾियो आहे, हाणे शहज़ादीअ तोखे घुरायो आहे। मोदीअ जे पुट चयसि त हिकु ॿिनि ॾींहंनि जी मोहलत वठी अचु, पोइ आउं शहज़ादीअ वटि तोसां गॾिजी हलंदुसि। तेसी ताईं मुंहिंजा कन टोप जीअं आउं तुंहिंजी धीअ बणिजी सघां। निट मालिण हिनखे पंहिंजी धीअ बणाए शहज़ादीअ वटि वठी आई। शहज़ादीअ हुकुम ॾिनो त अॼोकी राति तुंहिंजी धीअ हिते रहंदी, सुभाणे भल खेसि वठी वञजांइ। मालिण खे मजबूरन हुकुम मञणो पियो। रोंदी रड़ंदी घर आई त अलाए जे सुभाणे छा थींदो। उते मालिण जी धीअ शहज़ादीअ खां अंगल करे पुछो त तूं नर ते छो चिड़ंदी आहीं? शहज़ादीअ चयो त ॻाल्हि ॿुधाईंदीसांइ त पोइ सिर कटींदीसांइ। मालिण जी धीअ उहो शर्त क़बूल कयो ऐं शहज़ादीअ ॻाल्हि करे ॿुधायसि त मूं हिकिड़ी राति जो ख़्वाबु ॾिठो त आउं हरणी थी पई आहियां ऐं मूंखे हिकु बचिड़ो पैदा थियो आहे। हिकिड़े ॾींहुं झंग में बादशाह शिकार करणु आयो। आउं ऐं मुंहिंजो नर हरण हिकिड़ी कुड़ीअ में लिकी वेठासीं। एतिरे में बादशाह शिकार करे वापसि पियो वरियो त बादशाह जे हिकिड़े नौकर जी निगाह असां ते पइजी वई, जंहिं बादशाह खे चयो त साईं बीहजो, अञा शिकार आहे। मूं पंहिंजे नर खे चयो त बचे खे खण त हितां भॼी निकिरूं, पर हिन चयो त मुंहिंजो बचे में छा वञे, आउं वञा थो। लाचार मूं बचिड़े खे खयो ऐं टप ॾियण ते हुयसि त पुठियां तीर लॻो। उन छिरक ते आउं जागी पियुसि ऐं दिलि में चयुमि त नर बेवफ़ा आहिनि, तंहिं करे हाणे नर जे नाले ते चिड़ंदी आहियां। ॻाल्हि पूरी करे शहज़ादीअ जेसीं तलवार में हथु विधो तेसीं ईअं मोदीअ जो पुटु खिसकी भॼी हलियो वियो। उतां अहिड़ीअ तरह जिंदु छॾाए सिधो झंग ॾांहुं वियो ऐं उतां हिकु हरणी बचिड़े समेत हथु कयाईं। पोइ फ़क़ीराणो वेस परे हरणीअ जो मुंहुं कारो करे ऐं बचिड़े खे हार सिंगार कराए मोटी उन शहज़ादीअ जे मुल्क में आयो। बानी उहो रंग ॾिसी वञी शहज़ादीअ सां ॻाल्हि कई त शहर में हिकु फ़क़ीर आयो आहे जंहिंसां हिकिड़ी हरणी ऐं हिकु बचिड़ो साण आहे। बचिड़े खे हार सिंगार करायो अथसि पर मादीअ जो वरी मुंहुं कारो कयो अथसि। बानीअ जी ॻाल्हि ॿुधी शहज़ादीअ हुकुम ॾिनो त फ़क़ीर खां हरणी ऐं बचिड़ो वठी अचु त आउं ॾिसां। बानी वेई पर फ़क़ीर चयो त आउं पाण रूबरू हलंदुसि, ईअं बचिड़ो हथनि मां न छॾींदुसि। नेठि शहज़ादीअ फ़क़ीर खे रूबरू घुरायो ऐं खांसि बचिड़े न ॾियण जो सबबु पुछियो। फ़क़ीर जवाबु ॾिनो त ज़ाइफ़ां ज़ात बेवफ़ा आहे, तंहिं करे मूं उहो न ॾिनो। उहो ॿुधी शहज़ादीअ चयो त उहो वरी कीअं? फ़क़ीर चयो त ए शहज़ादी, मूं हिकु भेरे ख़्वाबु ॾिठो त हरण थी पियो आहियां, मूंसां गॾु हरणी ऐं हिकिड़ो बचिड़ो बि आहे। हिकिड़े ॾींहुं बादशाह शिकार ते आयो, असीं टई उते लिका वेठा हुआसीं। इतफ़ाक़ सां मुंहिंजी नज़र कंहिं नौकर ते पइजी वई, जंहिंखे ॾिसंदे ई असीं भॼणु लॻासीं, पर मादीअ बचिड़ो न खयूं ऐं पाण बचाए भॼी वई। बादशाह उन बाद असांखे शिकार कयो। पोइ निंड मां छिरक भरे ऐं सुजाॻ थी पियुसि। हाणे
दुनिया खे ॾेखारींदो थो वठां त ज़ाइफ़ा बेवफ़ा आहे। शहज़ादी ॻाल्हि ॿुधी फ़िक्र में पइजी वई ऐं ख़्यालु कयईं त शायदि मुंहिंजो ख़्वाब वारो मुड़ुसु हीउ ई आहे। उहो ख़्यालु ईंदे ई पीउ खे वञी चयईं त आउं हिन फ़क़ीर सां शादी कंदसि। पोइ त ॾाढा शादमाना थिया ऐं ॿिन्ही ॼणनि जी शादी बादशाह पंहिंजे हथनि सां धाम धूम सां कई। शादीअ राति मोदीअ जो पुटु तलवार विच ते रखी सुम्ही पियो। राणी पुछियुसि त ईअं छो थो करीं? चयाईं त मुंहिंजे पंहिंजे मुल्क में बास बासल आहे। जेसीं उहा न ॾींदुसि तेसीं सभु सुख मूं ते हराम आहे। आख़िर बादशाह आज़ादी पीउ खां इजाज़त वरिती। जंहिं ते ई संभरी ॿेड़ा घुराए साॻिए दरिया जे रस्ते हलंदा आया। मोदीअ जे पुटु राणीअ खे अंब हथ में ॾिनो। राणी अंब हथ में झलियो त साॻी महलात वारी तस्वीर बणिजी पई। ॿेड़ी बि अची किनारे सां लॻी ऐं ही लही घर आया। ॾिसनि त शहज़ादो अञा ताईं मस्तानो थियो तस्वीर अॻियां बीठो आहे ऐं पियो चवे त महबूब अंब ॾे। राणीअ खे जो अंब हथ में हो तंहिंखे मोदीअ जे पुट चयो त हीउ मुंहिंजो बादशाह आहे, मां हिन जो यार आहियां। मोदीअ जो पुटु आहियां, मूं हेॾा कशाला सभु उन लाइ कया आहिनि। हाणे खेसि अंब ॾेई राज़ी कर। राणी बादशाह जे पुट खे अंब ॾिनो तॾहिं होश में आयो। हीअं किसो पूरो करे मियार खे चयो त मियां इहा यारी आहे, तोखे बूहे में ॾेई पंहिंजो मतिलबु पूरो करे हलियो वियो। शींहं ईअं चई मियार खे जेदान ॾेई पंहिंजी वाट वठी जितां आयो हो ओॾां हलियो वियो। काला ॾिठासीं त ख़ुशि लॻा वेठा।